सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। चाचा मीर वारा मुखे फासाइण था चाहिनि या मुखे पूरी पूरी पक्का है वधीक तव्हांजी मर्ज़ी चाचा। वक्त जी इहा ॻाल्हि आहे न उन जगह ते तूं ऐं बख़्शल अचिजो, मां अॻु में उते लिखियो वेठो हूंदुसि, पाण ई धूड़ कंदासीं। सुभाणे 4-5 माण्हू अची 5 बोर जे भरिसां वक्त जी ॿुधायल जाइ ते वञी लिखी वियो। जीअं ई तव्हांखे बाहो नज़र अचे त हुन जा हड गुड भञी हुनखे ख़तम करे लाश मेराज में लोड़े छॾिजो। जेकॾहिं मां तोसां निकितसि त वॾी खून रेज़ी थींदी ऐं बाबा खे केर बि न रोके सघंदो। साईं तूं इहो कदम खणी या न खणी, पर तुंहिंजो पीउ मुंहिंजे रत जो प्यासो, वो अॼु न त सुभाणे जॾहिं बि उनखे मौक़ो मिलियो हू मूंखे मारे छॾींदो। बाबा खां वधीक तुंहिंजो दुश्मन सोट वक्त आहे, सोट वक्त आहे तुंहिंजो दुश्मन। मां हिते तो वटि ताक़त आज़माइण कोन आयो आहियां त केरु ताक़तवर आहे त केरु कमज़ोर आहे। बसि मां तोखे सिर्फ़ु इहो ॿुधाइण आयो आहियां, ई तंबीह करणु आयो आहे त तुंहिंजे तरफ़ां मूंखे को बि कंडो न लॻे। मुंहिंजे तरफ़ खां मुतमइन थी, मां तव्हांखे को बि नुक़सान न पहुचाईंदुसि। अञा बि थी सघे थो त तव्हांखे कुझु फ़ाइदो ॾियण जी कोशिशि कयां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।